ज़हर ज़िंदगी दादी ये हाल वाल भला मीरा नजर नथी अचे तो जो पंजी सिक्की नदी के फुल इजाजत दे छड़ी आ हाणे वो किथे थी घर वे छडेस तो भले घुमंदी वते जेकर शुरू में हुन जे मथो असां दाबो कंदासीं न तो वो शक कंदी तो पापा ऐं अम्मा खे असां मारियो आहे जेकॾहिं राणे पंहिंजे लाइ कुंवार ॻोल्हे हथ कई आहे पोइ त परेशानी ख़तम न जेकॾहिं असां ॻोल्हियूं हाराणे लाइ त उनखे पसंदि ई कोन अचे हाणे त इहो मसलो बि ख़तम थी वियो हाँ तो बकवास तो करे तहां वरी जल्दी सच समझी छॾियो आजा सुभाणे इन खैरू जे ॻोठ जी भरसां शहर वेंदा रस्ते जी भरसां लिकी वेंदासीं जीअं ई खैरू छोरी खे कोर्ट में वठी वेंदो ईअं ई छोरी ऐं खैरू खे पूरो कंदासीं खैरू जंहिं छोरीअ खे मूं दफ़न करण लाइ तोखे चयो तूं हुन सां लाऊं लहण जा ख़्वाब पियो ॾिसी मां जंहिं मसइले खे ख़तम करण पे चाहियो तो उनखे नओं रंग ॾेई वाण थो चाहीं सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।